टंडे गुलाम हैदर भरसां पीर जो ॻोठ जो फिल्टर प्लांट केतिरनि ई महीननि खां ख़राब हुजण करे ॻोठाणा खारो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि ॿुधायो त गुज़िरियल 6 महीननि खां फिल्टर प्लांट ख़राब आहे। शिकायतूं करण बावजूद प्लांट ते केरु अचण लाइ तयार न आहे। ॻोठाणनि चयो त फिल्टर प्लांट ख़राब हुजण करे हू वाहन जो ऐं खारो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि, जंहिं करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में ॻोठाणा वठिजी विया आहिनि। वाटर सप्लाई ते का शइ कान रही आहे जेके अचनि था 2-3 ॾींहं कमु कयो वरी टपड़ खयो वरी सामान खयो हलिया वञनि। हाणे इहे केॾा था खयो वञनि त उन्हनि खां हुकूमत पुछे, हू चवंदा तव्हीं असांखां छो था पुछो। 3-4 ई ॻोठ पाणी खां महरूम आहिनि ऐं हिते हैंड पंप लॻायूं था, उहे कौड़ा आहिनि, सफ़ा अहिड़ा जो ज़हर जहिड़ा आहिनि। पोइ हाणे छा करियूं, पोइ पैसनि ते पाणी वठिणो थो पवे या वरी गाॾियूं करे चैनल तां या ॿिए हंधा भरे था अचूं। वाटर सप्लाई खे 4-5 साल थियनि बंदि आहे। कमु जेको मंज़ूर थियो आहे 1 करोड़ ॾेढ जो मंज़ूर थियो आहे, हिनखे 2 महीना 3 थिया आहिनि, 2-3 महीना थिया आहिनि। महीनो खनि कमु हलियो वरी कमु साॻियो बंदि थी वियो। ॻोठाणनि मुतालबो कयो त नोटिस वठी फिल्टर प्लांट जो मेंटेनेंस जो कमु कराए पाणीअ जी फ़राहमी यकीनी बणाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk